दादू म्यूनिसिपल कमेटी में माहवार करोड़न जी बजट हुअण बावजूद भी शहर जी घिटुनि सिविल अस्पताल रोडन रस्तनि ते कुतनि जो राज काबिज़ आहे। म्यूनिसिपल वारा कुत्ता मारनि में मुकम्मल नाकाम थी विया आहिनि, जंहिं सबब रोज़ानो कुत्ता कुछ माण्हुनि खे ॾाढे अस्पताल भेड़ो कनि था, पर सरकार खां वेंदे ज़िला इंतज़ामिया ऐं म्यूनिसिपल वारा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। मासूम ॿार पोड़ा ऐं केतिरा ई मर्द तोड़े औरतूं कुतनि जे ॾाढ़नि खां बची नाहिनि सघिया। शहर में कुतनि जा कटक सरेआम नज़र अचनि था। सिविल अस्पताल में गुर्दनि वारे वार्ड वटि क़ाबिज़ कुतनि बाबति कुंज न्यूज़ पारां सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल हमीद मीरानी खां मालूम कयो वियो, जंहिं ॿुधायो त म्यूनिसिपल कमेटी दादू खे कुत्ता मार मुहिम लाइ 10 लेटर लिखी चुका आहियूं, पर को बि अमल नाहे थी सघियो। अस्पताल में को बि ॾाढ़ियल पहुचे थो त उन जो फौरी तौर इलाज कयो वञे थो, जेको असांजो फर्ज़ आहे, पर कुत्ता मारनि म्यूनिसिपल वारनि जो कमु आहे। होॾां कुतनि जो वधंदड़ लोध बाबति म्यूनिसिपल चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा बिरोही सां राब्तो करण जी कोशिश कई वई, जंहिं काल अटेंड न कई। शहर जे समाजी सियासी अॻवाननि अशरफ अली शेख, इक़बाल मस्तोई, इम्तियाज़ डावच ऐं ॿियनि पारां कुत्ता मार मुहिम न कराइण ते अफ़सोस जो इज़हार कंदे घुर कई त फौरी तौर कुत्ता मारे शहर खे आज़ाद खां